करे गोठ रामसर, सवेदा बिरादरी गोठ रामसर, मैशरी बिरादरी गोठ रामसर, दिल सा थीदर जुल्म के बारे में असांजे जुल्म ते करतो असांजो पाणी कम असांजा लंघ काफ़ी अरसे का सोशल मीडिया ते हुल हंगामो हली रहियो आहे त नोड़ी कौम सां ज़ुल्म आहे। इहो नोड़ी कौम सां न नोड़ी बि असांजा अज़ीज़ आहिनि, रिश्तेदार आहिनि। ही जेके सोराब नोड़ी वारा आहिनि, इन सोराब नोड़ी जे भाउ हाशिम जे घर में समेजी आहे। उहा जीअरी जागनी वेठी आहे, अमीन जी धीउ आहे। उहा जीअरी जागनी वेठी आहे, अमीन जी धीउ आहे। ऐं इन अमीन खे हिते जॾहिं वेठो हो त इन नोड़ियुनि इन्हनि जे करे विहारियो त धीअ सां गॾु हिते पार ते तूं वेह। जॾहिं वक़्तु हलंदो वियो मटू इन पार ते जेको एनिमी प्रॉपर्टी 1971 में वियल हिंदुनि जी जेका ज़मीन आहे उन ते कब्ज़ो करे वेठो आहे। ऐं हुते कंहिंखे बि पाणी भरणु कोन थो ॾिए। जंहिंसां बि कावड़िजे थो उनजो पाणी बंदि करे थो। इन मां असांजे ॻोठ रामसर मां केतिरा ई माण्हू लॾे विया आहिनि। हिकिड़ा चेलावर में वठी वेठा आहिनि, ॿिया सिंधड़ीअ में वञी वेठा आहिनि। ही नोड़ी क़ौम या ॿिए कंहिंजो मसइलो कोन्हे, हिकिड़े सिर्फ़ु मटू जो मसइलो आहे ऐं समें जे सभिनी जो मसइलो आहे। मटू जॾहिं कावड़िजे थो त शाह जे ख़िलाफ़ गंद करे थो। शाह जो उन में को बि हद दख़ल न आहे। शाह जा वोटर ज़रूरु समेजा आहियूं। इहे नोड़ी बि शाह जा वोटर हुआ। इन्हनि नोड़ियुनि बि शाह खां अली मर्दान शाह खां कई कम वरिता। कपलोर में गर्ल्स स्कूल खां वठी, हाई स्कूल खां वठी, डिस्पेंसर खां वठी, नौकरियुनि खां वठी इन्हनि नोड़ियुनि शाह खां घणेई खाधो आहे। हींअर जॾहिं कमु थिए थो ज़ुल्म पाण कनि था, माण्हू फटनि था ॿिए जी शाह जे ख़िलाफ़ आवेला। माण्हू 14/8 ते गुलाम मोहम्मद छोकिरे खे हिननि कुआड़ियूं हणी फटियो ऐं ॿिए ॾींहुं पुलिस ज़ाहिर आहे जेको माण्हू फटंदो उहो माण्हू पुलिस वटि वेंदो ऐं पुलिस वटि उन पंहिंजो एहतिजाज रिकॉर्ड कराईंदो। जॾहिं पुलिस हुते वेहे थी, असीं समाज जा माण्हू आहियूं, ईअं असांखे शर्म अचणु खपे त असांजूं नंगूं हुते औरतूं विहारे पार में ऐं पुलिस जे पोयां बच कई अथनि। इहो हुननि खे शर्म कोन थो अचे, मूंखे शर्म थो अचे। असीं खूननि ते बि पंहिंजी औरतुनि खे इस्तेमालु कोन कंदा आहियूं। हिननि पंहिंजनि औरतुनि खे इस्तेमालु करे न को के पुलिस वारनि धक या ख़ुदा जो कसम हुननि खे जेकॾहिं मस्जिद में विहारे अॻियां पुछंदो त कंहिं बि पुलिस वारे हुननि औरतुनि खे धक कोन आयो आहे। सिर्फ़ु वावेला जॾहिं DC साहब, SP साहब, वॾा ऑफिसर हुते विया आहिनि सरज़मीन ते ॾिसणु विया आहिनि त उन्हनि जे पोयां हुननि औरतुनि खे छुड़वा छॾे ॾिनूं। ऐं जॾहिं हुननि ॾिठो त हाणे पथराव कयो, असांजे ख़िलाफ़ FIR थींदी, सरकारी FIR थींदी, तॾहिं हुननि पंहिंजनि औरतुनि ते रत जा निशान करे वावेला हीअं। ख़ुदा जो कसम खणी चवां थो, ख़ुदा जो कसम, अवी साफ़ी हज़रात ते जेके बीठा आहियो, प्रेस क्लब जा सदर खां वठी जेके बि उहिदेदार आहियो, उन्हनि खे आउं चवां थो हक़ ऐं सच लिखो। तव्हां वञी विज़िट करियो, माण्हुनि सां ज़ुल्म आहे। सिर्फ़ु वाणियुनि जूं बनियूं न पर मेघवाणनि जूं बनियूं बि ज़ब्त करे वेठो आहे। मेघवाणनि जूं बनियूं, समेजनि जूं बनियूं, जंहिंखां कावड़ंदो आहे उनजो पाणी बंदि कंदो आहे। जिमू नोड़ी अॼुकल्ह जेको हिन सां गॾु आहे उन खां कसम ॾेई तव्हां किथे मिले त जुमे जो तव्हांजी छोकिरियुनि जा अॼु खां 20 साल अॻु में हिननि दिला भॻायो आहे कोन भॻा। इन केस जेको पार जो केस आहे, इन जो जेको मुख्य फरियादी जिमू ख़ुदि हो, अॼु बिरादरी जे करे हुन सां गॾु थियो आहे। ऐं हीउ पार जेको आहे सो एनिमी प्रॉपर्टी आहे। एनिमी प्रॉपर्टी आहे, इहो कंहिं हिकिड़े जी ज़ाती मिल्कियत कोन्हे। 82 नंबर आहे। पाणी बंदि आहे, असांजा खूह हुन में गंद उछले छॾियो आहे, असांजा लांघा बंदि आहिनि, सरकारी ज़मीन आबाद करे वेठा आहिनि। असांजा दिला विला भंजे असांखे पाणी पीअण ॾियनि कोन था। अॼु 2 साल थिया आहिनि, उन्हनि खां पोइ पाणी बंदि आहे। असां ज़ुल्म कंदा ग़रीबनि सां, पाणी माण्हुनि जा दिला बिला भंजे, असांजा खूह हुन में गंद उछले छॾियो आहे। असांखे पाणी गस सभु बंदि, लांघा वांघा टुप बंदि आहिनि। माल ॿाहिरि निकिरनि कोन था ॾियनि, ज़ुल्म कनि था, ज़ालिमी आहिनि। पर उन्हनि जो कोई बि हुकूमत करे इतलाह करे सघे। असां सां ज़ुल्म आहे, ज़ुल्म आहे सॼे ॻोठ में। रामसर ॻोठ, मुंहिंजो नालो आहे प्रभुलाल, पीउ जो नालो जय किशन। ऐं असां रामसर जे ॻोठ आया, उते रहां थो। मुंहिंजी बनियूं आहिनि हमेशह 7 सालनि असांजी पंहिंजी ज़ाती आहिनि।
सम्झो कब्ज़ो कयो आहे, ॾाढो ई कयो आहे, मटू नोड़ी हिन भार सभिनी असांखे ॾाढो कयो, हमलो कयो, असांते चढ़ाई कई त भॼू करे रोड असांखे 2013 मां मूंखां मञी वठी विया पोइ तंहिंखां में अॻे हमेशह हमेशह 7 पीढ़ियुनि ॾाढो मुंहिंजा हुते आहिनि ऐं हमेशह रामसर जे ॻोठ आहियां। तंहिंखां पोइ असां ज़ुल्म कयो आहे, ज़ुल्म जो इहो न थियो असांखे। असीं आया आहियूं लड़ाई वज़ीर आला सिंध ते असांखे महिरबानी करे असांजो ख़ाली कराए कमु। मसलो कोन्हे न को नोड़ी बिरादरी या मेसरी बिरादरी, ही मसलो आहे हिकिड़ो मज़लूम ऐं ज़ालिम जो। इन्हनि ज़ालिमनि जेके असांजा खाता आहिनि, जिन में 100 सालनि खां असांजा माइट जिन ॿनिनि ते असांजो उन्हनि जी धणीअ पाए, इन्हनि ज़बरदस्ती उन्हनि ते कब्ज़ो करे हाणे जॾहिं असां कानूनी का कार्रवाई करण या गवर्नमेंट जी का मदद वठणु चाहियूं था त ही वरी बिरादरियुनि जी आड़ वठी ऐं पॉलिटिकल इशू ठाहे उनखे ऐं खामखा जी हिकिड़ी ॻाल्हि कनि था। असल में इहे वॾा ज़ालिम आहिनि। इन्हनि मुफ़्त में सिर्फ़ मेशरुनि जूं न पर ॿियनि माण्हुनि जूं उन्हनि इलाइक़नि में कब्ज़ाखोरी करे ॿिन्हिनि ते कब्ज़ो कयो आहे ऐं हाणे इहा उन्हनि जी हिकिड़ी आदत आहे त पहिरीं कब्ज़ो कंदा आहिनि, ईंदा पाण पोइ रड़ियूं कंदा आहिनि। मेशरनि सां ज़ुल्म आहे। महिरबानी करे गवर्नमेंट खे असां अपील कयूं था त असां सां तदारक कयो वञे, असांखे असांजो हक़ ॾियारियो वञे। ज़ालिमनि ख़िलाफ़ आहे। इन में मख़सूस टोला हिते ख़ासि करे उहे सरगर्म आहिनि जेके हिननि ज़ुल्म खां पोइ हिकिड़ी उन्हनि इहो ट्रेड ठाहे छॾियो आहे त हू हिकिड़ो सियासी रंग उनखे ॾियनि था, जंहिंजे करे इहे वॾा सियासी ऐं बिरादरी लेवल जा जहिड़ा थी सघनि था। ही उनजो ॿिज पिया पोखनि ऐं ईअं न आहे त सभु नोड़ी बिरादरी जे असां सां ज़ुल्म करे पई। छाजे करे असां सां काफ़ी हिन असां सां गॾु जेको इलाइक़े जो जेको तपेदार आहे उहो बि हिकिड़ो नोड़ी आहे। हू पंहिंजी बिरादरी खां ख़ासि तौरु वाक़ुफ़ु आहे, उनखे सॼे किसे जी ख़बर आहे। तक़रीबन नोड़ी असां सां गॾु बि दोस्त आहिनि जेके असां सां एहतजाज में शरीक आहिनि। को बि नोड़ी समझे जो पाण में जहिड़ो न आहे, पर इहो जहिड़ो हिकिड़ो मख़सूस टोले जे ख़िलाफ़ु आहे जेको इहो ज़ुल्म करी उनखे सियासी रंग ॾिए थो। असांजो इहो नोट कयो वञे ऐं इन प्रेस क्लब ते अॻियां असीं दाऊं करियूं था त इन्हनि ग़रीबनि सां इंसाफ़ कयो।